सलमान खान जूं बॉलीवुड में केतिरियूं ई अहम ऐं दिलचस्प फिल्मूं आहिनि जेके अॼु ताईं मक़बूल आहिनि ऐं उन्हनि में ख़ासि पैग़ाम बि हूंदो आहे। पर सलमान खान जी फिल्म तेरे नाम पंहिंजे वक़्त जी मक़बूल तरीन फिल्मुनि मां हिकु आहे, जंहिंमें अदाकारा तौर ते साम्हूं आयल छोकिरी हिन वक़्तु ग़ाइबु आहे। घणनि माण्हुनि खे ख़बर नाहे त हू काॾे हली वई। मासूम सूरत वारी भूमिका चावला तेरे नाम फिल्म में निर्जरा जो किरदारु अदा कयो हो। ही तामिल फिल्मुनि जी अदाकारा आहे ऐं बॉलीवुड जी पहिरीं फिल्म में अदाकारा खे सलमान खान सां कास्ट कयो वियो हो ऐं सा बि हिट साबित थी हुई। हिकु इंटरव्यू में अदाकारा पंहिंजे कैरियर जे हवाले सां ॿुधायो त तेरे नाम जे ट्रेलर लॉन्चिंग जे ॾींहुं सलमान खान हिकु पार्टी रखी हुई जेका राति ताईं हली रही हुई, पर मां 1 वॻे माज़रत करे छॾी हुई। भूमिका चावला मूजिबि उहो ॾींहुं हो जंहिंखां पोइ मुंहिंजो कैरियर अहिड़ो ॿुॾो जो वरी ॿेड़ो तरी न सघियो। अदाकारा इहो बि चयो त क़िस्मत में जेको लिखियलु हूंदो आहे उहो ई थींदो आहे। इन खां अॻु अदाकारा साउथ फिल्मुनि जा अवार्ड बि खटे चुकी आहे। अदाकारा हाणे शादीशुदा आहे। संदसि माउ जे लाॾाणे खां पोइ हुन जी ज़िंदगी ॾुखियाईनि में फासी वई, जंहिं बाद अदाकारा पाण खे संभालींदे तामिल फिल्मुनि में वापसि एंट्री ॾिनी।